जी, इन वक्त आऊं टंडोलिया शहर में मौजूद आहियां जिते अलग अलग मातमी जुलूस बरामद थिया आहिनि। हिते SSP टंडोलिया सैयद सलीम शाह असां सां गॾु मौजूद आहिनि। हुनजो चवणु आहे त इंशाअल्लाह जेको आहिनि मुहर्रम हरम जा जेको जलूस निकिरनि पिया, इहे पीसफुल तरीक़े सां पाया तकमील ताईं पहुचंदा। उन्हनि असांखे मुख़्तलिफ़ तफ़सीलूं ॿुधायूं आहिनि। अचो त तव्हां SSP साहिब सां ॻाल्हि करियूं। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त मुहर्रमुल हराम जे हवाले सां टंडोलियार में फुल प्रूफ सिक्योरिटी इंतज़ाम कया विया आहिनि, जंहिंमें 1700 जे क़रीब नफ़री पुलिस डिस्ट्रिक्ट पुलिस जी तैनात थियल आहे। उन खां अलावा वॉलंटियर्स आहिनि, रेंजर्स जा जवान आहिनि ऐं सिविल एडमिनिस्ट्रेशन डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जो असां सां ताउन आहे। त इंशाअल्लाह जेको आहे सो हींअर ताईं अॼु 8 जा जेके आहिनि जुलूस बरामद थिया आहिनि। पीसफुल तरीक़े सां सॼे डिस्ट्रिक्ट में मजालिस ऐं जुलूस हली रहिया आहिनि ऐं इंशाअल्लाह असां पुरमीन आहियूं त अॻिते बि जेको आहे 2 ॾींहं जेके आहिनि उहे ख़ैर ख़ैर सां गुज़री ईंदा। ऐं शुक्रगुज़ार आहियां मजालिस जुलूस जा जेके ऑर्गेनाइज़र आहिनि उन्हनि जा जिन जो ताउन जेको आहे असां सां रहियो आहे। पीस कमेटी जो शुक्रगुज़ार आहियां जेके ऑन बोर्ड आहिनि। ऐं उन खां अलावा 52 जेके आहिनि CCTV कैमरास नसब कयूं वयूं आहिनि जेके मेन रूट खे कवर कनि पियूं ऐं मेन इमाम बारगाहनि खे कवर कयो आहे, जेको असां कंट्रोल रूम क़ाइमु कयो आहे। ऐं आशूरा बेस जेका असां रखी आहे, जंहिंजी असां मॉनिटरिंग जेका कयूं पिया ऐं उतां खां का बि मशकूक गाॾी वग़ैरह कंहिं मशकूक माण्हुनि ते नज़र आहे। ऐं इंशाअल्लाह जेको असां पुरमींद आहियूं त हीअ पीसफुल तरीक़े सां गुज़रंदो इंशाअल्लाह। तव्हां SSP टंडोलियार सैयद सलीम शाह जी ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। हुननि जो चवणु आहे त अमन अमान जे हवाले सां असां पंहिंजा पुलिस एहलकार हिते सॼे ज़िले में मुक़ररु कया आहिनि। हिन सां गॾोगॾु CCTV कैमरा बि लॻाया विया आहिनि। इंशाअल्लाह हिते ना को ख़ुशगवार वाक़ियो न थींदो। ख़ानज़ादा इबरत न्यूज़ टंडो अलायर।